बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकु नए वीडियो सां तव्हां सां मुखातिब आहियूं जंहिंमें असांखे टॉपिक आहिनि, हिकिड़ी आहे रेंज ऐं ॿियो आहे फ्रीक्वेंसी। सभ खां पहिरियां असां रेंज सिखंदासीं त रेंज कीअं असां जेको आहे मालूम कयूं। से सपोज़ असांखे डेटा गिवन आहे, जीअं आहे 4, 8, 9, 3 एंड 10। यादि करे छॾियो, जॾहिं बि तव्हांखे चए त हाई हिन में जेको आहे रेंज मालूम कयो त उन में असां ॾिसंदासीं त हाईएस्ट वैल्यू ऐं लोएस्ट वैल्यू जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि। छो जे हाईएस्ट वैल्यू मां जॾहिं असां लोएस्ट वैल्यू कट कंदासीं त जेको रिज़ल्ट ईंदो उहा असांजी छा हूंदी आहे, रेंज हूंदी आहे। त हाणे हिन में ॾिसंदासीं त हाईएस्ट वैल्यू असांखे जेको आहे उहो कहिड़ो आहे, उहो आहे 10। ठीकु आहे, हिते असां फार्मूलो लिखी सघूं था त रेंज जेकी आहे उहा बराबरि छा जे हूंदी आहे, हाईएस्ट वैल्यू उन मां कट छा कंदासीं, लोएस्ट वैल्यू। त हाईएस्ट वैल्यू असांजो घणो आहे 10 ऐं लोएस्ट वैल्यू असांजो कहिड़ो आहे 3। त असांजो जेको जवाबु ईंदो उहो छा ईंदो, 7। त 7 असांजी छा आहे, रेंज आहे। ठीकु आहे, उन खां पोइ असां डिस्कस कंदासीं त फ्रीक्वेंसी छा थींदी आहे। यादि करे छॾियो, फ्रीक्वेंसी जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेको मोस्ट रिपीटेड अदद हुजे उन जा टाइम्स केतिरा आहिनि, माना घणा दफ़ा उहो जेको आहे रिपीट थियो आहे। से सपोज़ हिते असांजा नंबर्स जेके आहिनि डिफरेंट नंबर्स आहिनि, उन मां पुछे थो त जेको असांजो 2 आहे उन जी फ्रीक्वेंसी ॿुधायो। माना जेको मोस्ट रिपीटेड जेको थिए थो 2, उन जा जेके आहिनि असांखे नंबर ॿुधाईंदा घणा दफ़ा घणा टाइम्स जेको आहे उहो रिपीट थियो आहे। हाणे हिते असां 2 जा नंबर्स ॾिसंदासीं, रिपीट घणा दफ़ा थियो आहे। हिते थियो आहे हिकिड़ो 2 हिकु दफ़ो, ही 2 दफ़ा, हिते घणा थियो आहे, 3 दफ़ा थी वियो। ठीकु आहे, त इन जी जेका असांजी फ्रीक्वेंसी आहे 2 जी फ्रीक्वेंसी घणी थींदी, 3 थींदी। ओके, सो अहिड़े क़िस्म जा जॾहिं तव्हांखे प्रॉब्लम मिलनि त उन्हनि खे तव्हां सॉल्व करे सघो था आसानीअ सां।